पर ये मसला असांजा पोइ थियनि सिंधती जा मसला असां सभिनी खां अॻु में कंदासीं, पंहिंजे माण्हुनि जी हिफ़ाज़त कंदासीं। साईं अस्सलाम वालेकुम। तव्हां पाण आया हो असां वटि टकरनि में अदा इरफान जे वारसनि सां तहज़ीब करणु। हुते असांजी एक्टिविटी तव्हां ॾिठी पर थोरी हुई, एतिरी थोरी बि कोन आई मज़बूत एक्टिविटी। नॉर्मली इंशाल्लाह उनखे अञा मज़बूत कंदासीं। ईअं न सम्झूं त असांजी एक्टिविटी मज़बूत आहे त थोरो चुप करे वेहूं, बल्कि न, इहे त पाण फाथा पियूं, तव्हांखे पाण ख़बर आहे। पर इहे मसइला असांजा पोइ थियनि, सिंध धरती जा मसइला असां सभिनी खां अॻु में कंदासीं, पंहिंजे माण्हुनि जी हिफ़ाज़त कंदासीं। धरती धड़ीअ प्लेटफॉर्म तां सभिनी खां अॻु में इंशाल्लाह असां ई धरती धड़ीअ प्रोग्राम छाया थींदो, कहिड़ो बि हूंदो, छा बि इशू हूंदो, कंहिं बि मज़लूम सां इजाज़त ॾे, इंशाल्लाह धरती धड़ी पहिरियों प्रोग्राम इशू कंदी, बाद ॿिया प्रोग्राम इशू कंदा इंशाल्लाह। रखोला ते पंहिंजी मज़बूती ॾेखारी आहे, ॾेखारींदा ईंदासीं। न बाबा, तव्हां जहिड़ो पढ़ियो लिखियो माण्हू असांजे टीम जो हिसो आहे त असांजे लाइ इहा ख़ुशनसीबी आहे। ऐं तव्हां पंहिंजो सुठो किरदारु अदा बि कयो आहे ऐं इनशाल्लाह तव्हांखे बि असां न छॾींदासीं। ईअं तव्हां हाणे अकेला न आहियो, तव्हांजा मामला मसइला बि असांजा आहिनि। इनशाल्लाह उन्हनि खे बि गॾिजी मुंहुं ॾिबो। असां इहो बि सोचूं था पिया त तव्हांजा मसइला बि कीअं हल कजनि। सो ईअं कोन्हे त जॾहिं जेको टीम मेंबर थिए त बसि पोइ तव्हांखे हिदायतूं जारी थियनि, ईअं न आहे। हुनजा मसइला मामला उहे बि असांजा ई आहिनि। इनशाल्लाह तव्हांजा मामला मसइला बि हल कराइण में असां अहम किरदारु अदा कंदासीं। बाबा साईं, तव्हां ॾिसो था पाण, तव्हांजो जेको प्रोग्राम तव्हां पाण इशू कयो हुन में हिन जो भाटियो अमजद वरी ख़ुदि उबली जो बयानु ॾिसो था साईं, मां आजो आहियां, मूंखे नवाब आजो कयो आहे। बल्कि इहे ॻाल्हियूं कूड़ियूं आहिनि, मनगढ़ंत ॻाल्हियूं आहिनि। हर नवाब जे फ़ैसिले खां पोइ जंहिं महिल ॿाहिरि निकिरंदा पोइ इहे ॻाल्हियूं इशू कंदो आहे, मां आज़ादु थी वियो आहियां, ठीरो थी वियो आहियां। नवाब जे फ़ैसिले ते पाण एतमाद नथो करे। नवाब जे फ़ैसिले ते उते वेंदो आहे, कुकड़ो लॻो पियो हूंदो आहे, ॿाहिरि निकिरंदो आहे, मुग़ल खां ॿाहिरि निकिरंदो आहे, इहो असांखां इहे शींहुं आहे। नवाब जे फ़ैसिले खे रंग ई ॿियो ॾींदो आहे। जेकॾहिं तूं आज़ादु थी वेंदा त असांखे ख़त त न ॾोए न, रोज़ ख़त तो ॾोईंदो वते। जी बाबा, बिल्कुलु मां ॿुधमि तव्हां जूं ॻाल्हियूं, ॾिसूं था को लाइमल जोड़ियूं था। बाबा साईं, इन शइ जो हिकिड़ो ॿियो बि हल आहे, जेकॾहिं आहे त पोइ मसइलो हल थी वेंदो, सफ़ा इहा बि थी वेंदो। छाकाणि त जेको मुंहिंजे भाउ जे मर्डर जेको आहे रतोदर में दाख़िल थियल आहे, उन में 4 नाला आहिनि, उन में हिननि जी का बि गिरफ़्तारी न आहे। हे माण्हू अंदरि न आहिनि तॾहिं हे बदमाशी कनि था। मसूद पंगत खे 4 नंबर ॾियांव ऐं इन्हनि में कहिड़े बि नमूने गिरफ़्तारी करे मां पाण मिलां तव्हांजी मार्फत मसइलो माना हिकिड़ो माण्हू गिरफ़्तार थींदो न, पोइ झुकंदा बाक़ी ईअं न झुकंदा। छा बि थी पए 20 फ़ैसिला नवाब करे न, पोइ बि इहे न पढ़ंदा बेगरत न, इहा शइ थींदी।